अॼु 17 जनवरी उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते जागरनि जागीरदारनि सरदारनि गोदारनि जे तरफ़ सां असांखे क़यामत बर्पा कई वई। पर असां हिम्मत न हारी। असां 5 सालनि खां मुसलसल इन्हनि जागरनि जे ख़िलाफ़ बीठा आहियूं, इन्हनि जागीरदारनि जे ख़िलाफ़ बीठा आहियूं, इन्हनि नवाबनि जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। असां उन्हनि खे कुठाइण चाहियूं था त असां हिम्मत हारण वारनि मां न आहियूं। मेहर वाक़े के 5 साल मुकम्मल थी विया। मक़तूलनि जी वारिस न्याणी उमे रुबाब चांडियो सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद जारी रखण जो ऐलान कंदे 17 जनवरी के जागीरदाराना निज़ाम ख़िलाफ़ दिहाड़ो करे मल्हाइण जो ऐलान कयो आहे। 17 जनवरी ते 5 साल अॻु मेहर जे विच शहर में मेहर थाणे भरिसां हथियारबंदनि हमलो करे यूसी चेयरमैन करमुल्ला चांडियो संदसि 2 पुटनि तमनदार मुख्तियार चांडियो ऐं ज़िले काउंसिल दादू जे मेंबर काबिल चांडियो खे क़त्ल करे छॾियो हुयो, जंहिंजो क़त्ल केस चांडिया बिरादरीअ जे सरदार MPA नवाब सरदार खान चांडियो ऐं संदसि भाउ MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हुयो। मक़तूलनि जी वारिस न्याणी उमे रुबाब चांडियो ऐं सिविल सोसाइटीअ जे एहतजाजनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पारां 2 भेरा पाण मुरादो नोटिस वठण बाद सिंध पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कार्रवायूं करे जवाबदार मुर्तज़ा चांडियो, जवाबदार अली गोहर चांडियो, जवाबदार सिकंदर चांडियो ऐं ज़ुल्फ़कार चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो हुयो, जेके हिन वक़्त ताईं जेल में आहिनि। उन खां अलावा 1 महीनो अॻु ट्रायल कोर्ट में उमे रुबाब जे दरख़्वास्त ते फरीदाबाद जे उन वक़्त जे SHO करीम चांडियो खे 3 मक़तूलनि जे क़त्ल केस में जवाबदार तौरु शामिल कयो आहे। जॾहिं त अॼु मेहर वाक़े जे मक़तूलनि जी 5वीं वरसी मल्हाई वई। वरसी वारे जलसे में उमे रुबाब चांडियो ॻाढ़ो झंडो हथ में खणी पहुती। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे हिन चयो त 5 साल अॻु जागीरदारनि असांजे ख़ानदान ते क़यामत बर्पा करे मुंहिंजे ॾाॾे बाबा ऐं चाचा खे क़त्ल कयो वियो। असां अॼोके ॾिहाड़े खे जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ ॾिहाड़ो करे मल्हायूं था। उन लाइ आउं ॻाढ़ो झंडो खणी मैदान ते आई आहियां। जेकॾहिं असां हिन जदोजहद में मारा वियासीं त बि असांखे को बि पछताव न हूंदो। असां ग़ुलामी जे ख़िलाफ़ आहियूं। नाम निहाद भोतार हाणे माण्हुनि खे माराए न सघंदा। अदालतुनि ते यकीन आहे जागीरदारी निज़ाम खे नाकारा बणाइण ताईं जदोजहद जारी। असां इल्म आइन ऐं कानून जी बालादस्ती चाहियूं था। हिन ऐलान कयो त आउं जागीरदाराना निज़ाम ख़िलाफ़ हिकु किताब लिखां पई, जेको जल्द मार्केट में आणे जदोजहद खे वधीक मंज़म कंदासीं।